डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदव। हाणे असां अॻिते टॉपिक जेका आहे उहा सबसेट आहे ऐं सुपरसेट आहे। सबसेट माना माध्य सेट ऐं सुपरसेट खे सिंधीअ में चइबो आहे बाला सेट। हाणे पहिरियों डेफिनेशन ॾिसो सबसेट जी, तव्हांखे साम्हूं क्लियर नज़र अचे थी। सबसेट खे किताब जे हवाले सां तमामु सिंपल डेफिनेशन आहे, इन जे करे मां हिते तव्हांखे सम्झाईंदो थो हलां। बाक़ी डिटेल में तव्हांखे ॾिसां मां वरी मिसाल ज़रिए तव्हांखे मां वधीक डिटेल शेयर कयां थो। चए थो इफ ईच एलिमेंट ऑफ सेट ए इज़ आल्सो एन एलिमेंट ऑफ सेट बी। चए थो जेकॾहिं ए सेट जा हर हिकु जेको मेंबर आहे बी जो बि मेंबर आहे, देन पोइ छा थींदो, सेट ए इज़ कॉल्ड सबसेट ऑफ बी। त पोइ जेको सेट ए आहे न उनखे छा चवंदासीं, इहो बी जो सबसेट आहे। सिंबॉलिकली कीअं लिखंदासीं, ओ या ये सबसेट, माना हिनखे छा पढ़िबो, सेट ए सबसेट ऑफ बी। जे ॾिसो मथे तव्हांखे हिकिड़ो मिसाल वाज़ियो नज़र थो अचे त ए में एलिमेंट सिर्फ़ु हिकिड़ो आहे ऐं बीअ में टे एलिमेंट आहिनि 1 2 3। माना ए जे जेको बि एलिमेंट आहे बीअ में मौजूदु आहे त ए चवंदासीं बीअ जो छा आहे, सबसेट आहे। ठीकु आहे न। ए जेकॾहिं बीअ जो सबसेट आहे त बी वरी इन जो छा आहे, सुपरसेट आहे, माना बाला सेट थी वियो। वधीक तव्हांखे मां क्लिप बोर्ड ते हिन जी डिटेल्स ॿुधाईंदो थो हलां। वधीक ॾिसो हीअ मिसाल असां सम्झूं था। तव्हां ॾिसंदव त ए जा मेंबर जेके आहिनि ए बराबरि आहे ए बी सी, माना टे एलिमेंट अथसि। बीअ में वरी घणा आहिनि, ए बी सी डी, माना ए जा सभई मेंबर जेके आहिनि बीअ में मौजूदु आहिनि। पोइ ए चवंदासीं ए सबसेट आहे सेट बीअ जो। ॻाल्हि हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त जेकॾहिं ए जा सभई मेंबर जेके आहिनि बीअ में मौजूदु हूंदा त ए छा थींदो, बीअ जो सबसेट थींदो। पर जेको बी आहे उहो वरी छा थींदो, बी वरी ए जो सुपरसेट थींदो। सुपरसेट जी निशानी हीअ आहे। सुपरसेट जी डेफिनेशन तव्हांखे मां जेकॾहिं ॿुधाइणु चाहियां, जेकॾहिं चओ त मां शेयर कंदो हलां। इफ सेट ए इज़ सबसेट ऑफ बी देन बी इज़ कॉल्ड सुपरसेट ऑफ ए। जेकॾहिं ए बीअ जो सबसेट आहे त बी वरी ए जो छा थींदो, सुपरसेट थींदो। हाणे ॾिसो हिते असां वटि ॿियो जेको सेट आहे उहो सेट सी आहे। हाणे ॾिसंदव त ए सबसेट आहे, बीअ जो बि आहे, सीअ जो बि आहे। पर बी ऐं सी पाण में छा थींदा, ॾिसो जेतिरा एलिमेंट बीअ में आहिनि ओतिरा ई सीअ में आहिनि। साॻा ई एलिमेंट आहिनि ऐं हिकु जेतिरा बि आहिनि, माना ए बी सी डी होॾे बि आहे हेॾे बि आहे। हाणे हिन खे छा चवंदासीं, हाणे तव्हां ॾिसंदव त बाबा सबसेट जा ॿ क़िस्म आहिनि। सबसेट जा घणा क़िस्म आहिनि, ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ो प्रॉपर सबसेट वाजिब माध्य सेट, इनखे चइबो आहे। ॿियो आहे इम्प्रॉपर सबसेट, हिनखे चइबो आहे गैर वाजिब माध्य सेट। हाणे ॾिसो ए ऐं बी पाण में ॾिसो छा आहिनि, गैर वाजिब माध्य सेट आहिनि। पर सी ॾिसो, सी वरी इन में माना जेको वॾो सेट आहे त पोइ हीअ जेके हूंदा इहे छा हूंदा, हिन जा सबसेट हूंदा। पर हीअ जेके हूंदा हिन जा कहिड़ा हूंदा, प्रॉपर सबसेट, ॿई ए ऐं बी। बाक़ी ए ऐं बी जेके सीअ जा आहिनि प्रॉपर सबसेट आहिनि। बाक़ी ए ऐं बी इक्वल आहिनि त इहे हिक ॿिए जा इम्प्रॉपर सबसेट थींदा। माना ईअं लिखी था सघूं त जेको सेट ए आहे उहो इम्प्रॉपर सबसेट आहे छाजो, बीअ जो, ऐं बी बि इन जो इम्प्रॉपर सबसेट आहे ए जो। बाक़ी ए ऐं बी, ए छा आहे, सबसेट आहे कहिड़े सेट जो, सेट सी जो। क्लियर आहे। हाणे जेका सबसेट जी निशानी आहे, इम्प्रॉपर सबसेट जी उहा ई निशानी आहे। पर प्रॉपर सबसेट जी ॻाल्हि कंदासीं त मख़सूसन पोइ तव्हां हीअं बि लिखी था सघो त ए आहे छा आहे, प्रॉपर सबसेट आहे कहिड़े सेट जो, सेट सीअ जो। ठीकु आहे, ये क्लियर आहे। माना वरी बी बि छा हूंदो, इन जो प्रॉपर सबसेट हूंदो सीअ जो। प्रॉपर सबसेट जी वरी इहा निशानी आहे। हाणे ही ॿ पॉइंटियूं जेके तव्हांखे नोट करणु खपनि। चए थो एम्प्टी सेट इज़ सबसेट ऑफ एवरी सेट। चए थो ख़ाली सेट जेको हूंदो आहे उहो हर हिकु सेट जो छा हूंदो आहे, सबसेट हूंदो आहे। एवरी सेट इज़ इम्प्रॉपर सबसेट ऑफ इट सेल्फ। हर सेट जेको आहे उहो पंहिंजो पाण जो सबसेट त हूंदो आहे, पर इम्प्रॉपर हूंदो आहे। माना इम्प्रॉपर सबसेट तॾहिं थींदो जॾहिं सेट पाण में छा हूंदा, इक्वल थी वेंदा। जीअं मसलन कीअं ए बराबरि आहे ए बी सी, बी बराबरि आहे ए बी सी डी। हाणे ॾिसो क्लिपबोर्ड न आहे, थोरो इन जे करे थोरो मसइलो थो थिए अचे। हाणे ए ॾिसो सबसेट आहे बीअ जो, माना ए लिखंदासीं
सबसेट आहे कंहिंजो सेट बी जो। बी ऐं सी पाण में इक्वल आहिनि त पोइ इहो छा हूंदो, जेकर रुगो सबसेट जी ॻाल्हि कंदासीं त पोइ ए खे असांखे हीअं लिखिणो पवंदो, ए माना सबसेट आहे कहिड़े सेट जो, सेट बी जो। इन जो मक़सदु इहो आहे कि हीउ बराबरि सबसेट आहे। बाक़ी वरी बी ऐं सी पाण में छा आहिनि, बराबरि आहिनि। ॾिसो हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जॾहिं की बी ॾिसो बी ऐं सी पाण में इक्वल आहिनि, माना चई था सघूं बी इज़ इम्प्रॉपर सबसेट ऑफ सी एंड सी इज़ आल्सो इम्प्रॉपर सबसेट ऑफ बी। माना हिक ॿिए जा छा हूंदा, इम्प्रॉपर सबसेट हूंदा। जॾहिं सेट पाण में इक्वल हूंदा आहिनि उहे इम्प्रॉपर सबसेट हूंदा आहिनि। बाक़ी ॿी हिकिड़ी शइ, सबसेट इम्प्रॉपर सबसेट ऐं इक्वल सेट में थोरो फ़र्क़ु आहे। हालांकि ॾिसो सेट इक्वल हूंदा आहिनि तॾहिं इम्प्रॉपर सबसेट हूंदो आहे हिक ॿिए जा, माना त हर सेट पंहिंजो पाण जो छा हूंदो आहे, इम्प्रॉपर सबसेट हूंदा। ऐं हालांकि जेको पंहिंजो पाण हूंदो उहो इक्वल बि हूंदो। इक्वल ऐं इम्प्रॉपर सबसेट में थोरो डिफरेंस आहे, जेको इनशाला तव्हांखे मां अकेडमीअ जे नोट्स सां गॾो गॾु तव्हांखे मां क्लियर करे छॾियो आहे। जंहिं दोस्त खे नोट्स खपनि था सेट जी चैप्टर जा, उहो इनबॉक्स में ईंदो, पोइ तव्हांखे इनशाला नोट्स मिली वेंदा। ऐं अकेडमी जा क्लास जल्द खां जल्द अनाउंस कंदासीं, उहे व्हाट्सअप जे थ्रू हलाईंदासीं। हाणे पहिरियों मां जेके पहिरियां 6 क्वेश्चन कयासीं ऐं सॉरी 5 कयासीं, बाक़ी 6 सुवाल जेको आहे एक्सरसाइज़ जो अॼु महिल असां हल कयूं था। क्वेश्चन नंबर 5 मां इक्विवेलेंट सेट जे हवाले सां इहो जेको तव्हांखे करायो। हाणे 6 ॾिसो, चए थो विच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू आर फॉल्स। ॾिसो कहिड़ी स्टेटमेंट जेका ट्रू आहे कहिड़ी फॉल्स आहे। बी सेट आहे, ॾिसो हेॾे सेट ऑफ वर्ड मून आहे, छाजे करे उहो 2 दफ़ा न लिखबी आहे। हिते चए थो बी इज़ सेट ऑफ लेटेस्ट वर्ड मून। सही ॻाल्हि आहे, छो त मून माना डबल हो हेॾे अथसि, पर सेट में को बि एलिमेंट रिपीट न थींदो आहे, तंहिंजे करे हिनखे छा लिखंदासीं, हे ट्रू आहे। ॿिए नंबर क्वेश्चन ते अचो, चए थो ए इम्प्रॉपर सबसेट आहे बी जो, त जेकॾहिं ए जा ही एलिमेंट आहिनि ऐं बी जा ही आहिनि, ए जा सिर्फ़ु 2 एलिमेंट आहिनि, बी जा 2 3 4 5। खणी इम्प्रॉपर न चऊं, जेकॾहिं चऊं सबसेट जी ॻाल्हि कयूं त बी स्टेटमेंट छा आहे, फॉल्स आहे। छो त हिकु हेॾे कोन्हे, हूअं ए हिन जो सबसेट थी सघे पियो तॾहिं जॾहिं हेॾे ए जेको आहे उहो एलिमेंट छा हिन जो मौजूदु हुजे हा। माना जेको ही 1 आहे इहो बी में मौजूदु कोन्हे, तंहिंजे करे ही हिन जो सबसेट न आहे, ही छा थी वेंदो, फॉल्स थी वेंदो। क्वेश्चन नंबर 3 जी तरफ़ वधो त चए थो इफ़ ए जा ही एलिमेंट आहिनि ऐं बी जा ही एलिमेंट आहिनि, चए थो पोइ ए जेको आहे बी जे इक्विवेलेंट आहे। इक्विवेलेंट तॾहिं हूंदा आहिनि जॾहिं हिक जेतिरा एलिमेंट हुजनि, नंबर ऑफ एलिमेंट इक्वल हुजे। हेॾे बि 3 एलिमेंट आहिनि, हेॾे बि 3 एलिमेंट आहिनि, माना वाक़ई इहो छा आहे, हिन जो इक्विवेलेंट आहे, हिन खे ट्रू लिखंदासीं। ए ॾिसंदो सेट ऑफ होल नंबर्स आहे 0 खां स्टार्ट थिए थो। बी थो चए सेट ऑफ नेचुरल नंबर लेस देन 6, चए थो देन ए ऐं बी इक्वल आहिनि। ए ऐं बी इक्वल न आहिनि, छो त हे नेचुरल नंबर्स आहिनि, हीअ होल नंबर्स आहिनि। नेचुरल नंबर्स वाक़ई शीशान खां नंढा आहिनि, पर हे 0 खां थो स्टार्ट थिए, तंहिंजे करे ही सेट ऑफ नेचुरल नंबर्स आहे, उहो सेट ऑफ होल नंबर्स आहे ऐं हू सेट ऑफ नेचुरल नंबर्स आहे, इनजे करे फॉल्स थी वियो। ये तो इफ़ x इज़ इक्वलेंट वाई देन x इज़ इक्वलेंट टू वाई। चए तो ही जेकॾहिं x इक्वल हूंदो y जे त पोइ x हिन जे इक्वलेंट बि हूंदो। मां तव्हांखे ॻाल्हि क्लियर कई त हर सेट जेकॾहिं इक्वल हूंदो त इक्वलेंट बि हूंदो आहे। इहे सेट छा आहे, ट्रू आहे। क्वेश्चन नंबर 7 ॾे ॾिसो। क्वेश्चन नंबर 7 में चए थो चूज़ द एप्रोप्रिएट सिंबल टू इंडिकेट द रिलेशन बिटवीन सेट। चए थो सेट जे विच में रिलेशन तालुक ॾेखारियो। कहिड़े निशान सां, इक्वल सां, सबसेट आहे, नॉट सबसेट आहे ऐं ही सुपर सेट आहे, इक्वलेंट आहे, प्रॉपर सबसेट आहे। हाणे माना इहे सिंबल आहिनि त ही सबसेट ऐं ही इम्प्रॉपर सबसेट चवंदासीं ऐं हिन खे प्रॉपर सबसेट चवंदासीं। माना सबसेट जा 2 क़िस्म आहिनि, उन जी अलॻि अलॻि निशानी इस्तेमालु कई ऐं इक्वल जी निशानी आहे। हाणे सबसेट ऐं इक्वल सेट, इम्प्रॉपर सबसेट ऐं इक्वल सेट में थोरो डिफरेंस आहे, जेको इनशाला तव्हांखे मां क्लियर पॉइंट कराए छॾंदुमि। बाक़ी हाल ही असांजी एक्सरसाइज़ जो लास्ट क्वेश्चन आहे, इहो जल्दी खां जल्द हल करे वठूं। क्वेश्चन नंबर पहिरियों छा थो चए, हिकिड़ो सेट आहे, उन जा ही एलिमेंट आहिनि ऐं ॿियो वरी सेट आहे जंहिंजा ही एलिमेंट आहिनि। माना हिन सेट जा सॼा हिन में मौजूदु आहिनि त ही हिन जो छा थी वेंदो, सबसेट थी वेंदो। क्लियर आहे, हिते छा निशानी ॾींदासीं, सबसेट।
जेकॾहिं सिर्फ़ु प्रॉपर सबसेट जी ॻाल्हि कंदासीं त पोइ हीउ सिंबल ईंदो, पर जेकॾहिं इम्प्रॉपर जी ॻाल्हि कंदासीं त पोइ हिते असांखे हीअ निशानी ॾियणी पवंदी। ऐं हीअ हिन जो इम्प्रॉपर सबसेट ऐं प्रॉपर जी जेकॾहिं जनरल ॻाल्हि न कयूं, सिर्फ़ु सबसेट जी ॻाल्हि कयूं, पोइ हीअ निशानी ॾींदासीं। ठीकु आहे न बाबा। हाणे ॾिसो हीअ ॿिए ते अचो, ॿियो ॾिसो थोरो मां वेझो कयां। ॿिए जा जेके एलिमेंट आहिनि 7, 14, 21 इहा सीरीज़ आहे। ॿियो थो चए सेट ऑफ मल्टीपल्स ऑफ 7 लेस देन 50। चए थो हीउ जेको ॿियो सेट आहे इहे 7 जा मल्टीपल्स आहिनि, पर 50 खां नंढा। वाक़ई हीअ ऐं हीअ पाण में हाणे ॾिसो हीअ बि 7 जा मल्टीपल्स आहिनि जेके 50 खां नंढा आहिनि। हीअ सेट छा थी विया पाण में इक्वल थी विया। क्वेश्चन नंबर 3 जी तरफ़ वधो। हाणे ॾिसो हीअ सीरीज़ आहे 5, 6, 7, 8 सीरीज़ में। हेॾे सिर्फ़ु 3 एलिमेंट आहिनि, अॻे पुराणा अथई 5 वरी 7, 8। माना हीअ जेके सॼा हिन में मौजूदु आहिनि। पोइ हाणे हीअ छा आहे सबसेट आहे, हीअ छा आहे सुपर सेट आहे। सुपर सेट जी तव्हांखे मां सिंबल लिखाई त हीअ थींदी आहे। हाणे ॾिसो हीअ छा आहे ख़ाली सेट आहे, हिन में 0 मौजूदु आहे। माना हीअ सबसेट आहे, हीअ सुपर सेट आहे, तंहिंजे करे हिते बि सेम ई सिंबल इस्तेमालु करणी आहे। हाणे ॿियो ॾिसो असांजो हेॾे तव्हांखे ॿुधायो त हिन में एलिमेंट ॿिया आहिनि, हेॾे T आहे, हेॾे A आहे, माना इक्विवेलेंट थींदा। बाक़ी हेॾे बि 3 एलिमेंट आहिनि, हेॾे बि 3 आहिनि, इहे इन जे करे हीअ छा थी वियो इक्विवेलेंट थी वियो। हाणे ॾिसो हीअ चौथों ॾिसो हैदराबाद, कराची, सखर आहे। चए थो सेट ऑफ ऑल सिटीज़ ऑफ सिंध। ॿियो जेको आहे सिंध जा सॼा जेके आहिनि शहर उन्हनि जो। हाणे ॾिसो हीअ बि सिंध में ई मौजूदु आहिनि, माना हीअ हिन जो सबसेट थींदो। सबसेट जी निशानी हीअ आहे। क्लियर आहे। अॻिते ॾिसो क्वेश्चन नंबर हीअ क्वेश्चन नंबर 6 थी वियो, हीअ 7 आहे। 7 जी तरफ़ ॾिसो। 7 में छा थो चए AEIOU, ऐं हेॾे चए थो सेट ऑफ लेटर्स ऑफ इंग्लिश में जेके वावल्स लेटर आहिनि उन्हनि जो सेट। हाणे ॾिसो हीअ माना हीअ सेट छा आहिनि, हीअ हिन जो छा थी वेंदो AEIOU ऐं सॉरी हिते चए थो सेट ऑफ लेटर्स ऑफ इंग्लिश, माना इंग्लिश जा सॼा लेटर्स। हेॾे सिर्फ़ु वावल्स लेटर्स आहिनि, हेॾे इंग्लिश जा सॼा लेटर, माना हीअ हिन जो प्रॉपर सबसेट थींदो। प्रॉपर सबसेट जी निशानी हीअ आहे। हाणे ॾिसो हेॾे 11 क्वेश्चन नंबर 8 ते 11, 22, 33 माना 11 जा मल्टीपल्स आहिनि। हेॾे सेट ऑफ नेचुरल नंबर्स आहे। हिननि में इहा सॼी सीरीज़ सेट ऑफ नेचुरल नंबर्स में अची वेंदी। सारी ॻाल्हि आहे त हीअ बि हिननि जो पोइ छा थी वेंदो सबसेट थी वेंदो। क्लियर आहे। उमेद आहे त हीअ पॉइंट तव्हांखे क्लियर थी वेंदियूं। बाक़ी रिव्यू एक्सरसाइज जे हवाले सां तव्हांखे मां वीडियो अलॻि सां शेयर कंदुमि। ऐं उनखां हाणे बाक़ी ॿी नई शइ इहा आहे त तव्हांखे मां सेट जा MCQs शेयर कंदुमि नेक्स्ट वीडियो में। ऐं MCQs इंशाल्लाह मां सुठे नमूने कढी ईंदुमि, छो त जेके टेस्टनि सां रिलेटेड हूंदा। छो त हीअ मां तव्हांखे जेका तयारी कराए रहियो आहियां क्लास 6 जी मैथ त कोचिंग सेंटर जे हवाले सां बिल्कुलु सही आहे, पर जॉब्स जे हवाले सां बि तव्हांखे दोस्त जेको टीचर आहे या लर्नर आहे उनखे बि कुझु हेल्प थी सघे। उहो दोस्त जेकॾहिं जेको सिखे थो कोशिशि कंदासीं। जेके कुझु पॉइंट्सूं मां रायूं मेन पॉइंटूं जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां थो नेक्स्ट वीडियो में, इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त इहे पॉइंटूं हर पॉइंट मुंहिंजे नोट्स में तव्हांखे मिलंदियूं। ऐं उहे नोट्स में तव्हां सम्झी त नथा सघो, उन लाइ मां हिकिड़ो सुठे नमूने तव्हां लाइ वीडियो मोकिलींदुमि। ऐं अकेडमी में तव्हां अचो, इंशाल्लाह ताला तव्हांखे नोट्स बि प्रोवाइड कया वेंदा ऐं MCQs बि प्रोवाइड कया वेंदा ऐं वीकली टेस्ट बि मुहैया कंदासीं। इंशाल्लाह वीडियो थोरो लॉन्ग थी वियो आहे, नेक्स्ट वीडियो में वरी तव्हां सां गॾु आहियूं।